नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त सामुंडी पट्टी ॻाढ़ो केटी बंदर बुगाण जे आबादगार मोहम्मद याकूब समो, पीर ग़ुलाम अली शाह, गुलाब शाह, इस्माइल शकील मेमण, गुलाम हुसैन ऐं STP अॻवान आज़ाद अमीर लाशारी, असलम समो ऐं ॿिनि जी अॻवानी में हुकूमत पारां ईरान खां टमाटो घुराए मक़ामी आबादगारनि जो मुआशी क़त्ल करण ख़िलाफ़ बंगाण शहर में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई है। आबादगारनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम बंद करायो, ईरान का टमाटो घुराइण बंद कराइण जो ज़ोरदार नारा हणी रहा। रैली शहर जो गश्त करण बाद मेन चौक ते पहुती, जिते 1 कलाक ताईं आबादगारनि धरणो हणी ट्रैफिक मुअतल करे छॾियो। इन मौके ते आबादगारनि खिताब कंदे चयो त सिंध जो टमाटो जॾहिं त तैयार थींदो है त ॿाहिरां इंडिया या ईरान खां टमाटो घुराए सिंध जे आबादगार ज़मींदार हारियुनि सां ज़ुल्म कयो वेंदो है, खेनि करोड़ रुपयनि जो नुक़सान ॾिनो वेंदो है। हिननि चयो त सिंध जे आबादगारनि सां ज़ुल्म जी इंतहा बंद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।